खबर शामिल क्यों था दर्दन जिस तंगवानी खान तंगवानी शहर 12 गुज़र रात कार पुर कोशिश दौरान धाड़ेलन की फायरिंग में कतल थी वल नौजवान इबरार अली लाशारी जो लाश रखी लाशारी बिरादरी वारसन तरफां तंगवानी लाड़े ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो ऐं पुलिस खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई। इन मौके ते फिदा लाशारी रमदिल लाशारी असगर अली चयो त ॾोहारी सरेआम नौजवान के कतल करे आसानी सां फरार थी विया पर पुलिस ॾोहारनि सां का बि मज़ाहमत नाहे कई। उन्हनि मुतालबो कयो त नाअहल एस एच ओ तंगवानी खे हटाए कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।